मेहर सिंध के मशहूर सूफ़ी रागी फ़क़ीर ख़ालिद भट्टी ते हमले ऐं संदसि भाणेजे सोहेल भट्टी जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मेहर में मुज़ाहिरो धरणो। सिंध के मशहूर सूफ़ी रागी फ़क़ीर ख़ालिद भट्टी पारां सुञाण धुरिन कलमकारनि फ़नकारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस जवाबदार धुर जे रियाज़ खैमटियो, लतीफ़ खैमटियो, जुनेद जब्बार मंसूर जी धमकियुनि जो इल्ज़ाम सिंध सरकार खां तहफ़्फ़ुज़ जी घुर कंदे चयो त इहो खेमटियन जो अॻुवाण आहे। इहो चाहे त तुंहिंजा जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार थी सघनि था। अगरि इहो नथो चाहे त न थींदा। तो चयो फ़क़ीर साईं अहिड़ी ॻाल्हि न आहे, मां तोसां गॾु आहियां। हाणे तूं मूंसां गॾु आई, हाणे तो यू टर्न हयो आहे, हाणे तूं मूंखे धमकियूं थो ॾीं, सोशल मीडिया जे थ्रू तूं पोस्टूं थो रखाराई, तूं मूंखे अलॻि अलॻि तरीक़े सां थ्रेट थो करीं, तूं चईं थो ठही वञ, आज़ी जे आज़ी ऐं लठ जी लठ, चठ जी चठ। तूं रियाज़ खेमटिया तूं ॾेखारीं थो इहो सुठो कमु तव्हां न कयो आहे। महिमान खे घुराए तव्हां गोलियूं हयूं आहिनि, उन सां ॾाढ कयो आहे। हाणे अलॻि अलॻि तरीक़े सां तव्हां मूंखे थ्रेट था कयो। इहो कतई बि सिंध खे, कतई बि सिंध खे, सिंध जे रागिन खे, सिंध जे अदीबन खे, सिंध जे वकीलन खे, सिंध जे दानिशवरन खे, ॾाहन खे, मोतबरन खे, सिंध जे उन मारूअड़न खे कतई बि क़ाबिले बर्दाश्त न आहे हिकिड़े रागी फ़क़ीर खे वठी तव्हां गोलियूं हणो ऐं पोइ तव्हां वरी अलॻि अलॻि तरीक़े सां उन ते बोहतान हणो, पैसनि जा बोहतान हणो, ॻाल्हियुनि जा बोहतान हणो ऐं उनखे मुख़्तलिफ़ तरीक़े सां तव्हां उनखे घटि वधि ॻाल्हायो ऐं थ्रेट कयो। ऐं सभिनि ॻाल्हियुनि खे खेमटियन जी सभिनि प्रेस कॉन्फ्रेंसुनि खे रद्द थो कयां। इहो टोटल कूड़ आहे। मूं ते सरियाम हमलो थियो आहे। हे जेके 2, 4, 5, 10 माण्हू हिननि जा आहिनि पोस्टूं था रखनि, इहे संदा हिननि जा माण्हू आहिनि, हिननि जा पंहिंजा माण्हू आहिनि जिन खे हे पोस्टूं हलराइनि था। बाक़ी मूं ॾे का मेड़ न आई आहे, का मिंठ न आई आहे। कंहिं बि हिसाब सां मां ड्रिबाई मूंसां राब्तो कयो, मुंहिंजो साईं क़ाबिल एतिराम आहियो तव्हां, क़ाबिल एतिराम आहियो तव्हां, मुंहिंजा वॾा आहियो तव्हां, तव्हां लाइ लख इज़तूं। सुठो थियो तव्हां अॻिते आया आहियो। बिस्मिल्लाह, माण्हू गिरफ़्तार करायो, ॻाल्हियूं पोइ कंदासीं, फैसले ते ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, छो न थींदियूं आहिनि, हर शइ थींदी आहे, पर तरीक़े सां। ही कहिड़ो तरीक़ो आहे? तव्हां सोशल मीडिया जे थ्रू हिकिड़े रागी फ़क़ीर खे थ्रेट था करायो त ठही वञ, या तोखे हीअं ॾिसंदासीं या पंहिंजा पेर झलजाइनि। हाणे सिंध हुकूमत खां आऊं मुतालबो थो कयां, मुंहिंजो अर्ज़ु आहे इहो त आऊं कराची अचां वञा थो, पूरी सिंध में घुमंदड़ फ़क़ीर माण्हू आहियां, राति जो ॾींहं जो घुमंदड़ आहियां। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, मूंखे मुंहिंजे भाइरनि खे कंहिंखे कुझु थियो त उनजो ज़िम्मेवार रियाज़ खेमटियो, लतीफ़ खेमटियो, जुनेद खेमटियो ऐं हे जेके ॿिया आहिनि उन्हनि सां गॾु, जन जा हिननि नाला न ॾिना आहिनि, उहे सभु हिननि में ॿधल आहिनि, सभु इहे ज़िम्मेवार आहिनि। मूं फ़क़ीर जी इहा ॻाल्हि ऑन द रिकॉर्ड कई वञे ऐं सिंध हुकूमत खां आऊं प्रोटेक्ट घुरां थो, मूंखे मुंहिंजे लाइ बचाव लाइ कुझु माण्हू पुलिस मूंखे ॾिए, जेको मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।